क़ौमी असेंबली पंजाब असेंबली जे 7 तकनि ते पोलिंग जारी। पोलिंग अमल सुबुह 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं बिना कंहिं वक़्फ़े जे जारी रहंदो। 2792 पोलिंग स्टेशन्स मां 408 इंतहाई हसास ऐं 1032 हसास करार। सिक्योरिटी लाइ 20,000 खां वधीक ऑफिसर ऐं अलकर मुक़रर। एने अरिड़हं हरीपुर ते PTI जे हिमायत याफ़्ता आज़ाद उम्मीदवार शेरनाज़, नून लीग जे बाबर नवाज़ खान ऐं PP जी इरम फातिमा विच में सख़्त मुक़ाबले जो इम्कान। उमर अयूब जी नाअहली सबबि सीट खाली थी हुई। NA 96 फैसलाबाद ते बि सख़्त मुक़ाबलो। राय हैदर अली जी नाअहली सबबि सीट खाली थी हुई। NA 104 फैसलाबाद ते बि पोलिंग जारी। सीट सुन्नी एतहाद काउंसिल जे चेयरमैन हामिद रज़ा जे 9 मई केस में सज़ा सबबि खाली थी हुई। NA 185 डेरा गाज़ी खान ते नून लीग जे महमूद खान कादरी ऐं PP जे सरदार दोस्त मोहम्मद खोसा विच में सख़्त मुक़ाबलो। सीट PTI जे ज़रताज गुल जे 9 मई केस में सज़ा ऐं नाअहली सबबि खाली थी हुई। हुकूमत 28वीं तरमीम आणण वारनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। पार्लियामानी मामलनि वारे वज़ीर डॉक्टर तारिक फज़ल चौधरी चयो आहे त हुकूमत 28वीं तरमीम जे कंहिं बि पैकेज ते कमु न करे रही आहे। कानून ऐं इंसाफ़ वारे वज़ीर आज़म नज़ीर तराड़ चयो आहे त 28वीं तरमीम गौर हेठि न आहे। बेअख़्तियार माण्हुनि सां ॻाल्हियूं करण जो को फ़ाइदो न आहे। मूं वटि PTI बानी सां मुलाक़ात जे लाइ एहतिजाज करण खां सवाइ को ॿियो रस्तो न आहे। समूरनि पार्टियुनि जे लाइ हिकु जहिड़ी लेवल प्लेइंग फील्ड फ़राहम कई वञे त हालतूं बहितर थी वेंदियूं। KP जे वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। सुहेल आफ़रीदी चयो त अडियाला जेल रुॻो ॻाल्हियुनि करण लाइ वञा थो त कॾहिं FIR त कॾहिं इलेक्शन कमीशन जो नोटिस अची वञे थो। KP जे गवर्नर फैसल करीम कोनी चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा वफ़ाक़ खां सवाइ नथो हली सघे। वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी वफ़ाक़ ऐं कानून लागू कंदड़ इदारनि सां सहकार करे। KP हुकूमत अफ़गान मुहाजिरनि जे मामले ते सियासत करे रही आहे। अफ़गानिस्तान में अमन थी वियो आहे त मुहाजिरनि खे वापसि वञणु घुरिजे। तुर्कम सरहद जे बंद सबबि अफ़गानिस्तान खे 1 महीने अंदरि $45 मिलियन जो नुक़सान। हुकूमती ज़रनि मूजिबि अफ़गान ट्रांज़िट ट्रेड जे नाले ते स्मगलिंग सबबि पाकिस्तान खे सालियानो 3 खरब 42 अरब रुपयनि जो नुक़सान थी रहियो हो। अफ़गानिस्तान सां वापार जी बंद सबबि आम पाकिस्तान जी ज़िंदगी ते तक़रीबन को असरु न पियो। सिक्योरिटी ज़रनि मूजिबि अफ़गानिस्तान जो 70 खां 80% वापार पाकिस्तान जे रस्तनि ऐं बंदरगाहनि ज़रिए थिए थो। अफ़गानिस्तान में सामान कराची जे रस्ते 3 खां 4 ॾींहनि में पहुची सघे थो। ईरान जे रस्ते खां 6 खां 8 ॾींहनि में पहुचंदो। सेंट्रल एशियाई मुल्कनि जे रस्ते मां सामान खे अफ़गानिस्तान पहुचण लाइ 30 ॾींहं लॻी वेंदा। पाकिस्तान ऐं 11 अक्टूबर 2025 ते अफ़गान सरहद बंदि करण रद्द अमल न पर वापार निज़ाम सुधारण सबबि आहे। पाकिस्तान उहे सबबि रस्ता बंदि कया जेके स्मगलिंग, मंशात, गैरकानूनी हथियार ऐं दहशतगर्दी जा बुनियादी ज़रिया हुआ। सिंधु ज़रई यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ शोबनि में दाख़िला लाइ एंट्री टेस्ट। 5707 उम्मीदवार टेस्ट ॾेई रहिया आहिनि। टेस्ट लाइ बलोचिस्तान में 1 सेंटर क़ाइमु कयो वियो। सिंध में 3 एंट्री टेस्ट जा सेंटर क़ाइमु कया विया। हैदराबाद सेंटर में 4247 उम्मीदवारनि टेस्ट ॾिनी। उमरकोट सेंटर में 626 उम्मीदवार टेस्ट में शरीक। सखर सेंटर में 736 उम्मीदवारनि टेस्ट ॾिनी। कोयटा सेंटर में 98 उम्मीदवारनि टेस्ट में हिसो वरितो। दाख़िला लाइ मेन कैंपस लाइ 1785 सीट्स मुक़दस। उमरकोट लाइ 318 ऐं ॿियनि मरकज़नि लाइ 220 सीट्स मख़सूस। चइनी मरकज़नि ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया। मंशात खे ख़त्म कयो, अहिड़ी कविख वधायो, नौजवान नस्ल पंहिंजो ऐं सिंध खे बचायो। मंशात खे ख़त्म कयो, मंशात खे ख़त्म कयो। इहो सक़ाफ़त वारो ख़ुशियूं गॾिजी यार मल्हायो, ख़ुशियूं गॾिजी यार मल्हायो। अजरक टोपी पटको पायो, ख़ुशियूं गॾिजी यार मल्हायो। टोपी अजरक टोपी पायो, आहे ॾींहुं सक़ाफ़त वारो ख़ुशियूं गॾिजी यार मल्हायो। आहे ॾींहुं सक़ाफ़त वारो ख़ुशियूं गॾिजी यार मल्हायो। टाइम न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजे अख़बार जे सॾ ते एकता ॾियारो मंशात खां पाक सिंध जे सिरे हेठि मल्हाइण जूं तयारियूं जारी। नवाबशाह में दी नेशन पब्लिक स्कूल में शानदार तक़रीब। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां टेबलोस पेश करे गीतनि ते झुमरियूं। कोटड़ी में दानिश अकेडमी तरफ़ां तक़रीब। ॿारनि सक़ाफ़ती खाका ऐं टेबलोस पेश कया ऐं गीतनि ते रक़्स करे पंहिंजी ॿोली ऐं सक़ाफ़त सां भरपूर मोहबत जो इज़हार कयो। ठटे में सिंधी अदबी संगत पारां एकता मुशारो मुनक़िद। शहदादकोट जे फ़नकारनि पारां एकता ॾियारो मंशात खां पाक सिंध जे सिरे हेठि भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान।